खीरन जी खबर दे खीरा फर्स्ट क्लास बाजार की खीरन जी यार 1200 रुपया है वालेकुम अस्सलाम वालेकुम चंगा भला साईं साईं खुशो शुक्र है गुरु बाबा शुक्र ॿियो ख़बर? साईं असां परे पिया वञूं हा या जी, जी। परे खां आहियूं जी जी पर शाम थी वई आहे सो सोचियोसीं त असांखे जेको सो अॼोकी राति रहणो आहे जी, तो जी। तव्हांजी इहा ओताक आहे ॾिठीसीं पुछा कईसीं फर्स्ट क्लास त फर्स्ट तव्हांजी जेको सो वॾी तारीफ़ थी त पोइ हलिया आयासीं वरी करे जी करे आया त उतां तव्हांजी पंहिंजी आहे हिकु ॾींहुं ॿ ॾींहं छा हफ़्तो खनि रहिया पिया हुजो साईं महिरबानी हा बिल्कुलु छोकिरा पाणी बाणी हिन मूंखे प्यार हा। तेसियां मानी बानी चइजां तव्हां पाणी प्यार भरनि बाबा जी वियो वियो सवला थी वियो पाणी बाणी भर हा मानी तो करजा छोकिरो वियो पाणी भरण मानी ऐं ॿी ॻाल्हि सुभाणे नाश्तो करे हिन खां पोइ वञिजो महिरबानी नाश्तो वाश्तो नाश्ते खां सवाइ ईअं न वञिजो हा इहो कुझु हा ठीकु आहे भाउ हा वञा थो हा मानी चई थो अचां महिरबानी 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 अहिड़ा माण्हू हुजनि न ये तो भाई है पाजी सिंध जी मेहमान नवाजी हा उहो आहे पर रली भली आहे छॾ मामा ये पुरानी आदतूं छॾ यार घणी पुराणियूं आदतूं विहाणो हाँ मामा केड़ा गुल चित्र विहाणे ते पाजी घर ॿुधाई नी कोन ओ साईं मेहमान अला केॾा ॻाल्हिया महिमान एॾी कोन जा एॾी ॾिसण वॉशरूम में एॾी काकूस बाकूस एॾी त कोन विया हा ॾिसी अच भला ॾिस वारो कर यार हे कहिड़ा महिमान अजब आहे यार महिमान त विया पर हंध बि खणी विया यार सुठो थियो जो खटूं छॾे विया अरे भॼ 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 अरे बुराड़े छा अरे छो असांखे झलियो न हुई केरु आयो छो पिया झलियो असांखे वॾेरे हंध न खणो हंध खण सवलो आहे तूं हंध खणी वॾेरो भॻो वञे हाँ ख़बर पए थी वॾेरे जा तोखे जुदाई छा आहे अरे हथ कढो छोरा हथ कढो अरे अव्हांखे मानी खारायमि बिस्तरो ॾिनुमि सुम्हारियमि ऐं अव्हां बिस्तरो खणी हलिया विया अव्हां सम्झो असीं खणी वेंदासीं हाणे अव्हांखे सुठी सेकत ॾियां थो साईं हंध पंहिंजो वठ असांखे माफ़ कर अचे हंध वठो असांखां ग़लती थी वई अहिड़ी ग़लती असीं कॾहिं कोन कंदासीं अरे छोरा हिन खे वठी हलो लॻा खोले हली हिन खे हर में वायो त ख़बर पए न हर में तो वाह वडेरो हा बीमार मुके पेट में सूर मूंखे चक्कर था अचनि लाड़िया मुके उल्टी थी सबर अम्मा हर में त ख़बर पए घणा ॾींहं चोरी कई अथव वरी रोई भले यार के सजा मिले त ख़बर पए न अरे मामा तुके के जो तू ये पराया हंध खड़े अरे यार वो गुलन वारी रली ॾिठी वो जो गुलन वारी रली सुठनि पैसनि में वेंदी और तक रली मांगे पादर खा यार अरे पुछन दे नाल पुछन में चक्कर अपन अरे